दरबार फजलाबाद शरीफ मातली अल्हम्दुलिल्लाह कल हिकड़ी नई दरगाह जो बुनियाद रखे आया है। जिलो घोटकी शहर खानपुर महर उन जे पासे में दरगाह जो नालो आ दरबार आलिया करमाबाद शरीफ। गल समझो। सो इंशाअल्लाह ताला उते भी ये महफिलों शुरू थींदियूं जेके ओडो वेचारा नथा पहुची सघन किराया भाड़ा वडा आहिनि त असां भाड़ो भरे उन्हनि वटि ईंदासीं। सो इंशाअल्लाह ताला तवां जे लाइ इहा 10 ॾींहंनि जी दावत आहे ऐं इन जे लाइ तव्हां खे अॻुवाट ज़हनी तरह तैयार थियो ऐं पंहिंजे कमकारनि का फारग थी 10 ॾींहं मुसलसल अचे रहंदो ऐं 10 ॾींहं ते आख़िरी दुआ थींदी उन दुआ में शरीक थी पोइ तव्हां पंहिंजे ॻोठ ॾे मोटंदो ऐं मां वरी वेंदुसि मदीने शरीफ। हर को पंहिंजे मारुनि ॾे मोटंदो असां वरी पंहिंजे मारुनि ॾे मोटंदासीं इंशाअल्लाह। सो इंशाअल्लाह ताला इहा तव्हां खे दावत हुजे। रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह शर सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ कर असांजो ख़ताऊं दरगुज़र फरमा पंहिंजी महब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़ुल फरमा। या अल्लाह तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। ए मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम दरबार दिलबराबाद के क़यामत ताईं आबाद कर। दरबार फजलाबाद के क़यामत ताईं आबाद कर। दरबार करम आबाद के क़यामत ताईं आबाद कर। दरबार सालेहाबाद ऐं करमपुर के क़यामत ताईं आबाद कर। या अल्लाह दरबार महबूब इलाही के क़यामत ताईं आबाद कर। मुंहिंजा मौला ही ज़िक्र वारनि जा आस्ताना हमेशा क़ाइम ऐं दाइम हुजनि पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।